रकबी अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। सिंध दुश्मन मनसूबनि ऐं सिंध जी ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो काफ़िलो घोटकी पहुतो आहे। रैली में शरीक सवे कारकुननि रियाज़ चंडियो, सैयद ज़ैन शाह, गुलज़ार सुमरो ऐं रोशन बोड़ो जी अॻवानी में घोटकी प्रेस क्लब पहुता आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध धरती जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। कराची खां ठटे ताईं ज़मीन जी वालार लाइ मुनज़िम साज़िश थी रही आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। सिंध दुश्मन मनसूबनि ऐं सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो काफ़िलो घोटकी पहुतो आहे। रैली में शरीक सवे कारकुननि रियाज़ चांडियो, सैयद ज़ैन शाह, गुलज़ार सुमरो ऐं रोशन बोड़ो जी अॻवानी में घोटकी प्रेस क्लब पहुता आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध धरती जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। कराची खां ठटे ताईं ज़मीन जी वालार लाइ मुनज़िम साज़िश थी रही आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। अपडेट्स वठंदासीं घोटकी मां मुश्ताक लगारी खां। मुश्ताक, आगाह कजो, सिंध एक्शन कमेटी जो काफ़िलो घोटकी पहुतो आहे, अॻवाननि जो छा चवणु आहे? जी पहिरियां त उन सिंध ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे कॉन्फ्रेंस अॻण पारां कराची खां जेको निकितल खां पोइ घोटकी पहुतो प्रेस क्लब ॿाहिरां जेका वॾे तादाद में जेका रैली कढी वई, जिते रैली जी अॼु एडवोकेट लालबख्श भुट्टो, जीअं सिंध अॻवान नसरुल्लाह तरादी, एसपी जेको ख़ालिद लको, दिलबर मार ऐं ॿियनि जेको नेशनल हाईवे खां शानदार रैली कढी प्रेस क्लब वग़ैरह जेको धरणो आहे। एसपी जो मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ज़ैन शाह, एसपी अॻवान गुलज़ार सुमरो, रोशन बुड़ो, जीएस माह जो चेयरमैन रियाज़ चंड हिदायत जेको आहे रैली जी अॻवानी कयो आहे। अॻवान जो इहो चवणु हो त ॿाहिरां टाइम ते कब्ज़ा ऐं सिंध खपाइण खां पोइ विरहाइण जो मनसूबो जोड़ियो आहे। हिते धरती जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। एसपी अॻवान ज़ैन शाह जो चवणु हो त होॾां जेको कराची खां ठटे ताईं ज़मीन जी वलार लाइ मतिलबु साज़िश थी रही आहे। अहिड़ी साज़िश जेको आहे टीपी जो चहिरो वाइखो थी वियो आहे। रियाज़ चंडियो ऐं ज़ैन शाह जो ॿियनि जो जेको रैली खे ख़िताब कयो आहे। जी ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।